अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। अॼु मौसम जी अपडेट ॾींदा हलूं तव्हांखे। 22 अगस्त 24 खां 36 कलाकनि जे दौरान सॼी सिंध में कहिड़े इलाइक़नि में तेज़ तूफ़ानी बरसाति थींदी ऐं कहिड़े इलाइक़नि में गर्मी घणी थींदी। मौसम खां बाख़बर रहण जे लाइ शाहिद खुसरो वीलॉग यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो ऐं फेसबुक पेज खे फॉलो लाइक इन वीडियो खे अॻिते शेयर कयो जीअं कंहिं ॿिए खे बि मौसम जी अपडेट मिली सघे। इहो तव्हांजे मथां फ़र्ज़ु बणिजे थो। असां सिंध जी अपडेट रोज़ाना ॾींदा आहियूं त किथे बरसाति थींदी किथे न थींदी। इहे तव्हांजे करे मक़ामी ॿोली में असां अपडेट ॾींदा रहंदा आहियूं। बहरहाल हलूं था मौसम जी तफ़सीलात तव्हांखे ॿुधाईंदा हलूं। अॼु पूरे पाकिस्तान में गर्मी में शिदत थींदी ऐं पाकिस्तान जे बालाई इलाइक़नि में बरसाति थी सघे थी। ऐं सिंध जी तव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त सॼी अंदरूनी सिंध में मौसम गर्म रहंदो ऐं गर्मी में शिदत थींदी ऐं हब्स में बि शिदत थींदी। बाक़ी जेको आहे सिंध जे वॾे शहर कराची ऐं कराची जे साहिली पटनि ते अॼु जेको आहे थोरी घणी बरसाति जा इम्कान आहिनि। बाक़ी अंदरूनी सिंध में गर्मी में शिदत थींदी ऐं गर्मी घणी मतिलबु थींदी ऐं हब्स बि वधंदो। हब्स जो मतिलबु आहे उक। अहिड़े हिसाब सां जेको आहे दोस्तो पंजाब ऐं बलूचिस्तान में बि साॻी मौसम रहंदी, गर्मी घणी थींदी। ऐं रोज़ाना जीअं तव्हांखे अपडेट असां ॾींदा आहियूं त ज़रूरु असांजे चैनल खे सब्सक्राइब बेल आइकन खे ऑल ते करे छॾियो। इन वीडियो खे अॻिते शेयर कयो जीअं कंहिं ॿिए खे बि मौसम जी अपडेट मिली सघे। ऐं जेको आहे सिंध जी ख़ासि करे अपडेट असां ॾींदा आहियूं। सिंध भर में अॼु गर्मी घणी थींदी ऐं थी सघियो त वॾे शहर कराची सिंध जे ऐं उनजे साहेली पटनि ते बरसाति जा थोरा थका इम्कान आहिनि। बाक़ी अंदरूनी सिंध में गर्मी घणी थींदी। असांखे ॾींदा इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।